अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खिपरे में ख़बर ॾींदा हलूं त कुनरी खां सांगड़ वेंदड़ खुरासानी कोच जो बिजली घर वटि स्कूली बारड़ा खणी वेंदड़ रक्षा खे तेज़ रफ़्तारी सबबि पोयां टक्कर। रक्षा ड्राइवर शौकत मेहर ऐं 9 शागिर्द ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में अब्दुल रऊफ़ राजड़, सखावत राजड़, सुभाण राजड़, शाहिद राजड़, मेनाज राजड़, कायनात मंगरियो, बेनज़ीर मंगरियो, मंसूर ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे इलाज लाइ तालका अस्पताल खिपरो आंदो वियो, जिथे ज़ख़्मी तबी इमदाद ॾियण बाद फारिग कयो वियो आहे। जॾहिं त वाक़िए जी खिपरो थाणे ते एनसी पिणु स्कूल वेंदा आहिनि तक़रीबन 8:15 बजे जेको आहे रोज़ या कुनरी खां जेका बस ईंदी आहे उनजी स्पीड जेका आहे तमामु तेज़ हूंदी आहे, तंहिंजे करे अॻे दफ़ा बि थोरो थियो पर लाभ अची वियो। अॼु बि जेको आहे गाॾी लॻी उनखे ॿारनि खे जेको रोड ते वञी किरिया, बस हली वई ऐं ॿार जेके सभु ज़ख़्मी थिया ऐं ड्राइवर रक्षा जेका उहो बि ज़ख़्मी थियो, अस्पताल खणे आयासीं। घणा ॿार ज़ख़्मी थिया? 7 ॿार ज़ख़्मी थिया, रक्षा ड्राइवर बि ज़ख़्मी थियो आहे। अच्छा, कहिड़ी हद वाक़ियो नंढी शाहकोट या खिपरे मोड़ हुयो ओरे पासे शहर जे अंदरि। अच्छा, पहिरीं बि अहिड़ो वाक़ियो पेश आयो आहे? हा, अॻु में बि रक्षा लॻो पर उहो बचा थी वियो। हिन दफ़े जेको आहे रक्षो पलटी थी वियो। अच्छा, के ॿार जी कोई अहिड़ी हालत कोन्हे सीरियस? न सीरियस खां बची विया आहिनि, रक्षा ड्राइवर सीरिया उनखे वधीक ज़ख़्म आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।